पाकिस्तान भारती पढ़ी वसीर जयशंकर जे चिड़ियारींदड़ बयानन के रद्द करे छॾियो आहे। पढ़ी ऑफिस जे तर्जमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे त भारत कूड़ी वावेला ज़रिए हक़ीक़तनि खे मिसारे नथो सघे। पढ़ी ऑफिस जे तर्जमान जो चवणु आहे त पाक पोस्ट मुल्की हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। भारती पढ़ी वसीर जयशंकर जे इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मुफ़ाद ऐं ख़ुदमुख़्तियारी जो हर सूरत में दिफ़ा कंदो। पाकिस्तान भारती पढ़ी वसीर जयशंकर जे चिड़ ॾियारींदड़ बयाननि खे रद्द कयो आहे। अवां खे ॿुधायूं पिया पढ़ी ऑफिस जे तर्जमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे भारत कूड़ी वावेला ज़रिए हक़ीक़तनि खे मिसारे नथो सघे। पढ़ी ऑफिस जे तर्जमान जो चवणु हो त पाक पोस्ट मुल्की हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। भारती पढ़ी वसीर जयशंकर जे इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मुफ़ाद ऐं ख़ुदमुख़्तियारी जो हर सूरत में दिफ़ा कंदो। पाकिस्तान भारती पढ़ी वसीर जयशंकर जे चिड़ ॾियारींदड़ बयाननि खे रद्द कयो आहे। पढ़ी ऑफिस जे तर्जमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे त भारत कूड़ी वावेला ज़रिए हक़ीक़तनि खे मिसारे नथो सघे। पढ़ी ऑफिस जे तर्जमान जो चवणु हो त पाक पोस्ट मुल्की हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। भारती पढ़ी वसीर जयशंकर जे इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे।